बरादरी जी कतल थियल माण्हुनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं अलॻि-अलॻि छोकिरी धरणो जारी रखियो हो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह के मुताबिक धरणे में वेठल मीर असलम हारी सर, रसूल बख्श रहमदानी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवान पिण धरणे में शामिल हुआ। उन्हाई तरह रोड ते मस्जिद जी निमाज़ अदा कई। ला करे जेको आहे उमरकोट जी जेको बि आवाम आहे उन मिली जुली करे हिकु एहतजाज रिकॉर्ड कराइण लाइ करे जेको इहा धरणो हयो आहे। हिननि जो इहो ई चवणु आहे त असां जेसिताईं हीअ असांजो धरणो जारी रहंदो जेसिताईं जेके कातिल गिरफ्तार न। कत्ल करने की सेंचुरी कर ली है, क्या हुकूमत को पता नहीं है? जब आम आदमी को पता है कि कातिल कौन है तो हुकूमत उसे नामालूम कहकर ये क्यों कत्लेआम करवा रही है? और इसमें ये हुकूमत मुलविस है, चाहे वो कोई सी भी हुकूमत हो, किस दौर की भी हुकूमत हो। हर दौर का वज़ीर आज़म उनसे मिला हुआ होता है और हर दौर में हुकूमत में ये होता है, कभी 100 शिया कत्ल कर दिए जाते हैं, कभी 27 कत्ल कर दिए जाते हैं, कभी 40 लाशें उठाई जाती हैं। और जब हिज़्ब इख्तिलाफ में होते हैं तो पहले दिन या दूसरे दिन हर एक पहुंच जाता है। और जब वही 2013 का वाक़या सबके सामने है, हम हुकूमत पाकिस्तान वज़ीर आज़म से मुतालबा करते हैं कि इनके कातिलों को फ़ौरन गिरफ़्तार किया जाए, उसके बाद इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए। और वज़ीर आज़म को हम ये पहुँचना चाहिए। अगर वो नहीं पहुँचता है तो पूरा मुल्क बिल्कुल जाम हो सकता है 24 घंटों में। ये उसके लिए वार्निंग हमारी है। हमारे उलमा किराम बिल्कुल वहाँ बैठे हैं और वज़रा किराम वहाँ आए हैं। जो भी बातचीत हुई है वो बात नाकाम हुई है। हमारा यही मुतालबा है कि बिल्कुल वज़ीर आज़म वहाँ पहुँचे और ये हमारे मुतालबा हल करे और जो वहाँ रवा की ने वहाँ से बिल्कुल वो मिले। ये बिल्कुल बातिल है, इनके को बात को नहीं समझो करे। उमरकोट की सिविल सोसाइटी उमरकोट के अॻिते वधियल तरक़ी पसंद रोशन ख़्याल शऊर जो ख़्याल है असां हिननि हुक्मराननि सां गॾु न बीहूं, मुक़ाबला जो ऐं जेके इस्लामाबाद खां कोयटा वञण जे लाइ तयारु कोन्हनि, ज़मानत था वठनि, उनखे शर्म हया कोन थो थिए त वज़ीर आज़म ईंदो पावी हुननि सां कंदा छा? उहे माण्हू जेके लाश पिया पिया आहिनि उहे वज़ीर आज़म खे मधु भरंदा छा? सोशल मीडिया ते जेका असां पढ़ूं पिया, ॾिसूं पिया ऐं ॿुधूं पिया ऐं उन मां जेका वफ़ाक़ी हुकूमत जी जेका बेहसी आहे, वज़ीर आज़म पाकिस्तान वो तो चवे तो आऊं कोन वेंदुसि, माना उनजो इहो लफ़्ज़ ऐं इहो हिकिड़ा जुमिला जेके तव्हां माना उनजा जेके ॿुधो त इहा एॾी बेहसी आहे हुकूमत जी ऐं संजीदगी तव्हां अंदाज़ो करे सघो था त ईअं रस्ते ते वेंदे ऐं वाट ते वेंदे ईअं बेगुनाह इंसाननि खे क़त्ल कयो वञे। हिकिड़े इंसान जो क़त्ल इंसानियत जो क़त्ल आहे ऐं असां इन क़त्ल ते इन मासूम इंसाननि जे बेदर्दी सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असीं कोयटा में कत्ल थींदड़ मज़लूमनि खे कातिलनि ते लानत विझूं था ऐं उन्हनि सां गॾु उन जे एहतजाज में शामिल आहियूं। असीं सम्झूं था त हुक्मराननि जी या वॾे में वॾे कोताही आहे त हिकिड़ो त हू अमन अमान खे इंश्योर न करे सघिया ऐं तंहिंखां पोइ जॾहिं असांजो इंसिडेंट ऐं जेकी साज़िशूं सॾियूं हुयूं दीन जे वारिसनि खिलाफ़, कुरान के मुहाफ़िज़नि खिलाफ, इस्लाम के रोशनास कराईंदड़नि खिलाफ, दीन कंहिंजो आहे, दीन सां लाॻापियल केरु आहिनि, इस्लाम सां लाॻापियल केरु आहिनि, इंसानियत सां मोहबत कंदड़ केरु आहिनि, उन वक़्तु बि दुनिया ॾिठो, अॼु बि दुनिया ॾिसे थी।